क़ौमी अवामी तहरीक मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पलीजो गुलशन हदीद वारे इलाइक़े में जाखोड़ी अॻवान लियाक़त जतियाल जी विछोड़े ते संदसि वारिसनि वटि पहुची ताज़ियत कई ऐं दुख जो इज़हार कयो। इन मौक़े ते अयाज़ लतीफ़ पलीजो सिंधु दरिया ते ठहंदड़ 6 केनालनि बाबति बि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे माण्हुनि सां जेको ज़ुल्म आहे, जेका ज़्यादती आहे, उन में सिंध जा फुल टाइम माण्हू खपनि जदोजहद में। सिंध जो माण्हू आहे पार्ट टाइम जदोजहद में। कुछ इश्क किया, कुछ काम किया, थोरो नौकरी कई, थोरो बचा पालिया, थोरो पंहिंजो कारोबार हलायो, थोरी वकालत कई ऐं थोरो रैली लाइ पोस्ट रखी अॼी त पाणी बंदि थो थिए, कैनालनि जो मज़म्मत थो कयां। हाय हाय पाणी वियो हलियो, वरी माण्हू पंहिंजे कम ते हलियो वियो, भाॼी विकियईं या वञी फैक्ट्री में वेठो, वरी आयो 2 परनि जो वरी हिकिड़ी पोस्ट रखियईं सिंध जे पाणी ते सौदो नामंज़ूर, वरी पंहिंजे कम में लॻी वियो। पाण खपनि अहिड़ा माण्हू जंहिंजे घर वेठो या लियाक़त जतियाल जहिड़ा माण्हू। असांजो अज़ीम साथी 24 कलाक सिंध, अली मर्दान खोसे जहिड़ा माण्हू, अशरफ लाखे जहिड़ा माण्हू, 24 कलाक ॿी किरती न, कमी सिंध, वतन, क़ौम, अहिड़ा माण्हू आहिनि कोन। तंहिंजे करे ज़रदारी साहिब जो ख़्यालु आहे ऐं मुराद अली शाह साहिब जो, शहबाज़ शरीफ़ साहिब जो, बिलावल साहिब जो, त सिंधियुनि खे हिकिड़े इशू में लॻाइबो, 2 मिंटनि खां पोइ 5 ॾींहंनि खां पोइ शाम जो ॿियो इशू थींदो। नाज़िम जोखे जे पोयां लॻायो हूंदो, ओचितो दोदो भील गुज़ारे वेंदो, नाज़िम जोखे छुटो दोदे भील मां निकिरंदो, फ़हमीदा सियाल गुज़ारे वेंदी। नाइला रिंद जे लाश ते वेठा ॻाल्हाईंदो, निमृता कुमारी टंगी पई हूंदी, निमृता कुमारी खे पुॼंदो, कुरतुल ऐन बलोच क़तल थी वेंदी, उनखे पुॼंदो तेसीं नौशीन काज़मी जो लाश हूंदो, उहा लॻंदव अची तेसीं प्रिया कुमारी अगवा थी वेंदी, प्रिया कुमारी मां अञा ॾुख पिया कंदव, फातिमा फरड़ो जो लाश अची वेंदो। पोइ वरी सिंधियुनि जा हिकिड़ा ॻोठ डाहींदव कराची में, तेसीं वरी कारूंजर जी खोटाई शुरू थींदी। पोइ 3 ॾींहं लॻंदव कारूंजर जी खोटाई में, तेसीं वरी अची ख़बर पवंदी त कार्पोरेट फार्मिंग में उमरकोट में 14,000 एकड़ ॾेई छॾियूं। वरी उनजे पोयां लॾे डुड़ू डुकू करे काफ़िला करे अची वठंदव, तेसीं ख़बर पवंदी त कंदकोट मां 15 माण्हू अगवा थी विया आहिनि। कंदकोट पुॼी डोड़ी जान छॾाईंदो त घोटकी वटां अगवा थी वेंदा। जान मोहम्मद महर जो पिटको कंदव, तेसीं नसरुल्ला गॾाणी मारिजी वेंदो हलियो। पोइ वरी जान मोहम्मद महर जी ॻाल्हि गुम थी वेंदी, वरी नसरुल्ला गॾाणी खे लॻंदो, पोइ वरी उहा गुम थी वेंदी, वरी फातिमा फरड़ो खे लॻंदो। त हीअ जेके शयूं ही थियनि थियूं, इन्हनि में तव्हां सम्झो था सिंध हुकूमत खां रंज थी थिए, सिंध हुकूमत ख़ुशि थी थिए। उहो ई सोशल मीडिया ॾिसी वज़ीरनि जा व्हाट्सएप ग्रुपनि चवंदा अबा असां त भला टरी। उन में सिंधी में हिकिड़ा जेके हूंदा आहिनि मवाली सिगरेट विगरेट फूकींदा आहिनि, मशकूक क़िस्म जा, पोइ उन्हनि में हिकिड़ा वॾा जुमिला आहिनि। उन में शुरू में कोन थो चवां, पहिरियां जुमिला ॿुधायूं त विच खाई थो वञा, आख़िर तो चवंदा, पहिरियों चवंदा आहिनि आ मोहम्मद हसन चर तुंहिंजा कलर मथे घर, विची लाइन खाई थो वञा। पोइ आख़िर में आहे असांजे यारनि था टर, पोइ जिते वणई उते वञी मर। सो ही पीपला जेके आहिनि से चवनि था असांजे यारनि था टर, पोइ जिते सिंधियो वणई उते वञी सिंधी मर। त माना हाणे कैनालनि जे विच में ओचितो ई इंतज़ार में हूंदा त का साइक्लोन अचे। तव्हांजे ख़्याल में पीपल्स पार्टी कहिड़ी दुआ कंदी हूंदी? चवंदी साइक्लोन अचे, साइक्लोन अचे त केटी बंदर, शाह बंदर सभु ॿुॾनि, भुॻड़ा मेमण बदीन, त वरी साइक्लोन जी ॻाल्हि अची कैनालनि जी ॻाल्हि खाई वञे। तव्हांजे ख़्याल में पीपल्स पार्टी वारा जाफ़र एक्सप्रेस ते परेशान थिया हूंदा? इन्हनि चयो हूंदो त हीअ कैनालनि जी ॻाल्हि टरी, वरी माण्हू लॻा जाफ़र एक्सप्रेस में, तंहिंजे करे असांजी जान छुटी। तंहिंजे करे उहे इंतज़ार में वेठा आहिनि त 3 ॾींहंनि खां पोइ नई ॻाल्हि थींदी, पोइ वरी सिंधियुनि खे विसरी वेंदो। पर मुंहिंजे ख़्याल में हिन दफ़े मामिलो थोरो ॾुखियो आहे, छाकाणि त माण्हुनि खे सियासत, वतन, क़ौम विसरी वेंदा आहिनि, पंहिंजो गुज़र कोन विसरंदो आहे। गुज़र आहे पाणी, पाणी आहे जियापो, उन ते हलंदा फ़सुल, उन ते घर, ॻोठ, ज़मीनूं सभु उन ते हलनि थियूं, आबाद थियनि थियूं। तंहिंजे करे पाणीअ ते डिघी जदोजहद आहे। कल्ह ज़बरदस्त एहतजाज थियो आहे सॼी सिंध में, ऐं सॼी सिंध में तव्हां ॾिसो पिया त क़ौमी अवामी तहरीक ॿियूं धुरियूं सॼी सिंध हलनि पिया। कंदकोट खां ऐं वारनि ऐं शिकारपुरनि खां वठी वियो वञी मातुलियूं, बदीन ऐं ठटा ऐं वायु पांदियूं ऐं जोयूं ऐं दादू ऐं केनशाह ऐं मेड़ हलाए लोॾियूं पिया, लोॾींदा अचूं अबा उथी उथी उथी। पोइ के चवनि था मवाली वांगुरु त अबा लॻा पिया आहियूं तॾहिं बि किरकिर नथा छॾियो, असीं वरी बि लॻा पिया आहियूं, अबा उथी उथी सुजाग थी। पोइ के माण्हू सुजाग थिया आहिनि, उन्हनि वरी हिमत कई आहे, उन्हनि खे शाबास, ॿियनि खे सुजाग कंदासीं ऐं कैनालनि खे ठाहिणु कोन ईंदासीं। इफ़्तिताब थी वियो आहे, मशीनूं बि उते आहिनि जेका असांजी इंफॉर्मेशन आहे, ऐं टोपोग्राफिक सर्वे ॿियूं रेकी बेकी सभु करे जान छॾाए उनखां पोइ खोटाइण जी एक्सकेवेशन जे प्रोसेस में शुरू थिया आहिनि।
ऐं हिकिड़नि कैनाल जो फेज़ पहिरियां त कंप्लीट हुआ, ॿिया फेज़ एक्सटेंडेड फेज़ आहिनि। तंहिंजे करे हिननि जो मक़सदु हिकिड़ो ॿियो बि आहे त सुभाणे अलाए कहिड़ियूं हालतूं थियनि, बलोचिस्तान ऐं KP के अलाए छा कनि, घटि में घटि सिंध गिरफ़्त में हुजे, उहा पाणीअ ज़रिए गिरफ़्त में रहंदी, तंहिं करे सिंध जा गस बंदि करे छॾिजनि। करारदाद का अहमियत कान्हे, करारदाद ईअं आहे जी तव्हीं पंहिंजे ख़िलाफ़ु करारदाद आणियो, मोटरसाइकिल तव्हांखे पाण स्लो हलाइणी आहे, उन करारदाद कहिड़ी पंहिंजे ख़िलाफ़ु पेश कंदो, एक्सेलेटर घटि करे छॾियो, मोटरसाइकिल स्लो हलंदी। तंहिंजे करे गाॾी हिननि जी आहे, वफ़ाक़ हिननि जो, हुकूमत हिननि जी, सेनेटर हिननि जा, MNA हिननि जा, सदर हिननि जो, क़ौमी असेंबली में अधु मेंबर हिननि जा, हुकूमत हिननि जे चवण ते पई हले, ॿिनि सूबनि में हुकूमत हिननि जी आहे, सिंध में 18 सालनि खां वेठा आहिनि, करारदाद कंहिंजे ख़िलाफ़ु था आणियूं? SHO माण्हू कुटे अंदरि थाणे में लाक में ॾंड आणी, टंगे सच पुत्र आणी, वरी पंहिंजे ख़िलाफ़ु करारदाद आणे, SHO फलाणा ऐं करारदाद तो आणिया त माण्हू तशदुद न कंदो कर, खेसि ई तशदुद रोकणो आहे न। अॼु चवनि हुकूमत खां अलॻि था थियूं, कैनाल बंदि थी वेंदा, कोन कंदा।